नाज़िर दौलतपुर में सफ़ाई कंदड़ टाउन मुलाज़मन पगारूं न मिलण ख़िलाफ़ कमछर हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो। उन हवाले सां ॾिसूं था असद अली सूमरो जी ही रिपोर्ट। इन वक्त असां नेशनल प्रेस क्लब ते मौजूद आहियूं, जिथे दौलतपुर टाउन इंतजामिया तरफ़ां जेके स्वीपरनि जूं पगारूं 2 महीननि खां स्वीपरनि जूं पगारूं लगातार न ॾियण, ऐं टाउन ऑफिसर आहे उहे पगारूं पंहिंजे जेब में रखे इन्हनि खे दिलासा ॾींदो रहे थो। उन हवाले सां हिननि एहतजाज कयो आहे। अचो त हिन सां ॻाल्हायूं, मुंहिंजे साथ इहो ई आहे त ॿ महीना असांजे बचनि खे पगारूं कोन मिलनि, जो न पंहिंजे पैसनि जा जमादार बि आहिनि। उन असांजे बचनि खां 5-5 हज़ार वठी खाधा जी। असांजो हक़ी जमादार मुंहिंजे भाउ जे जाइ ते बीठल, उनखे छो लाथऊं? इन लाइ तो खुला न बीह। हाणे असांखे इहो ईंदो त असीं पाण खे बाहि ॾींदा। असांजो मुतालबो इहो आहे त असांजूं पगारूं रोकियूं वयूं आहिनि 2 महीननि खां। असांजे कचनि मुलाज़िमनि जो पकनि जी कटौती करे थो वञे। असां इहो चाहियूं था त असांखे इहो टाउन ऑफिसर न खपे। जे इहो टाउन ऑफिसर हूंदो त असां ड्यूटियूं न कंदासीं ऐं असां बिल्कुलु एहतजाज कंदासीं। असां ग़रीब माण्हू बेवायूं आहियूं। असांजा हक़ खाए वेठो आहे। मुंहिंजी त 10 महीने जी पगार पूरी ज़ब्त कयो वेठो आहे। मूंखे त असांखे ॾिसे थो माइन खे, अलाए छा असां हुन माइन खे कयो आहे। पहिरीं शाहपुर में हो, उन्हनि जूं पगारूं खाई उन्हनि पिटे हेॾे कढियसि। वरी हिते आयो आहे, हिते असां सां बि इहो ई ज़ुल्म बाबा 2 महीना थिया आहिनि। असां बेवायूं आहियूं, केॾे वञूं? असांजे बचनि खे न को टूटियूं ॾियनि था कचूं, वरी उन्हनि खां 1 महीनो पाण वठनि, 2 महीनो असांजा बचा खाए। केॾे वञूं? असां पाण खे बाहि ॾींदासीं। असां अणपढ़ियल माण्हू आहियूं, असां जाहिल माण्हू। असां तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु था कयूं, असांजो अर्ज़ु मञो। इन टाउन ऑफिसर खे लाहियो। कमाइलियूं पगारूं पकनि मुलाज़िमनि जूं असांजी लिखत थियल, उन जूं बि पूरी पगारूं चट करे छॾियूं अथई। छा कर वजह छा आहे जो टाउन ऑफिसर इहो फिरी असां ज़ुल्म थो अचे करे, वरी बदिली थो थिए, वरी अचे थो असां सां ज़ुल्म करे न अथई। असां त हीअ हालत, असां बीमारनि में पिया आहियूं। असांजो 12,500 मुंहिंजा सीनियर जमादार आहे कटे छॾी, ॼाए थो न ॾिनई। महरम जा पैसा असांजा बिल पास कराए एसीअ खां जेको आयो नओं एसी, उन असांखे उहो बि पाण खाई, कंहिंखे बि न ॾिनई। 30 असांजो महरम उहो बि खाई।